जी ज़ात, मुझे मुर्शिदन करीमन जी ज़ात सरापा करामत पर उन करामात सां हिक बेरो मुझो साईं निसार साहब जन वेठा आहिनि। मामो मुझो स्टेट बैंक में साईं सर्विस आहे। करण खान शोरो में 1997 में पहिरियों भेरो मुंहिंजी जॾहिं इमामत थी मस्जिद में, साईं चयो त 27 शरीफ़ आहे, हलूं था। तॾहिं तालिब इल्म जो ज़मानो हो, मां बि नंढड़ो हुयुसि। मूं मज़ाक में चयो त साईं हलूं त सही सजन साईं, साईं जन लिफ्ट कराईंदा अलाए कोन, हज़ारे माण्हू साईं जन सुञाणन अलाए कोन। साईं मामा साईं चयो त हलो साईं जन तव्हांखे पाण ई सुञाणींदा। वञण थियो, कतारुनि में दोस्तनि ज़िक्र पे वरितो, मुसाफ़ो पे हलियो। जॾहिं ही गुनहगार साम्हूं आयो, महबूबन जी दस्त बोसी थी त महबूबन मुंहिंजे हथ खे पकड़े निसार साहब खे फरमायो, मौली साहब हीअ तव्हांजो भाणेज जेको करण शोर में पेश मामा। असां ॻाल्हि कई हैदराबाद में, ऐं सजण पीर अलाहाबाद में ॿुधी। हैदराबाद करण खान शोरो खां हेठि म्याणी बेलो सरबो आहे। वञण थियो, वींदे वींदे रस्ते में हिक भेरे मूंसां गॾु मुंहिंजो साथी नाथ खान फ़कीर रजब अली गॾु हो। साम्हूं हिकिड़ो हमरा कुहाड़ी हथ में फिरी आई, चई बीहो मौलवी साहब, बीहासीं। अॻिते न छॾींदोसांव, रोज़ तबलीग करे हिरिया आहियो। बाबा ॾोह ॻाल्हि चइसी ही मुंहिंजो घर आहे, मुंहिंजे घर में कारीगर नांग आहे। भोपा घुराया, जोगी घुराया, ठारे वारा घुराया, अलाए केतिरा माण्हू आया आहिनि, पर मुंहिंजे घर मां नाग नथो निकिरे। तव्हां को ॾस ॾियो, जे नाग निकितो त ठीकु आहे, न त तव्हांजो ख़ैर न। मूं चयो फ़कीर दरवेश घबराई छो थो, हेठि कर कुहाड़ी। सही ॿुधा, मूं चयो हाणे जेकॾहिं नाग अचे घबराए न, परेशान थी मार न। नाग खे चयो ए नाग, तोखे सजण साईं कंडियारे वारे जो कसम आहे, जंहिंजो जाफर जिन बि मुरीद आहे, जाॾो जो आंगी ताॾे हलियो वञ, मुंहिंजे बचड़नि खे तंग न कर। चईसी वरी ॿुधा। ॿियो भेरो जॾहिं मूं हुनखे ॿुधायो त नांग खे साम्हूं थी ॻाल्हाए, ए नांग तोखे सजण साईं कंडियारे वारे जो कसम, जंहिंजो जाफर जिन बि मुरीद आहे, जाॾो जो आंगी ताॾे हलियो वञ, मुंहिंजे बचड़नि खे तंग न कर। टियों भेरो ॿुधाए थो फ़कीर साईं, मूंखे जेको तव्हां नालो था खणो, इन सजण जे नाले में ॾाढो सुरूर आहे। वरी खण, मूंखे मज़ो थो अचे। बार बार मूं इहे लफ़्ज़ पे वरिता, सजन पीर जो नालो पे वरितो। बीठा हुआसीं, घर धणी गॾु बीठो आहे, उनजे घर मां उहो कारीगर नाग निकितो, सिधो असांखे साम्हूं थी करे। हाणे जॾहिं न नाग असांखे साम्हूं थियो त उन घर धणी पंहिंजी कुहाड़ीअ में ॾिठमि त चुरप रांदी। मां सम्झी वियुसि त शायदि हिनखे हणंदो। मूं हथ विझी मुंहिंजे फ़कीर ईअं न कर, मूं चयो न, इन मुंहिंजे कामिल पीर जो इस्म ॿुधो आहे, असांखां मोकिलाइण। असां ॾिठो घर धणी बीठो हो, असांजी मौजूदगी में उहो नाग उनजे घरां निकिरी जीअं वियो आहे त अॼु ताईं वरी न वरितो। घर धणी बिरोही आहे, अञा ताईं उनजो घर मौजूद आहे। जंहिं दोस्त खे तस्दीक न थिए त मां ॾेखारे सघां। उहो कामिल पीर जंहिं जा कई कमालात